कराची प्रेस क्लब अॻियां रवादारी मार्च में शिरकत लाइ पहुतल केतिरनि अॻवाननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। तफ़सील ॾेई रहियो आहे वकार शर। जी वकार, छा तफ़सील आहिनि? जी अॼु ही रवादारी मार्च रखियल हुयो जेको मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां कराची में जेके कॉम्प्रेस अॻवान आहिनि या कॉम्प्रेस कारकुन आहिनि या जेके सिंधी नौजवान आहिनि कराची में रहनि पिया उनजा जेके काफ़िला हुया, अॼु हुनजो 3 तलवार खां कराची प्रेस क्लब ताईं हिकु रैली रखियल हुई जेका सिंध हुकूमत राति जेको आहे देरि सां हिकिड़ो लेटर बि जारी कयो हो त जंहिंमें उहो ॼाणायो वियो त कुझु ॾींहंनि लाइ हुते इन इलाइक़े में रेलियुनि ते कलम 144 लागू कयो। हुन खां पोइ पुलिस राति देरि सां पुलिस जा वॾा अटाला पहुची विया, कंटेनर रखिया विया कराची प्रेस क्लब में गवर्नर हाउस जेको आहे ऐं उन खां अलावा जेका 3 तलवार खां 2 तलवार ताईं जेको रस्तो आहे उनखे सील कयो वियो। उन खां पोइ पुलिस जेका वधीक नफ़री शहर फैसल ते पिणु मुक़ररु कई हुई जेकी ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जी चेकिंग कई हुई। उन खां अलावा कराची प्रेस क्लब वारो डॉक्टर सौरभ सिंधू हुई, उनखे अॼु जेको आहे पुलिस गिरफ़्तार कयो। उन खां पोइ हिकिड़ो सहाफ़ी असद इक़बाल भट्ट हुयो, उनखे पिणु पुलिस गिरफ़्तार करण जी कोशिशि कई। इतला आहिनि त मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके आहिनि जेके क़ौमी कारकुन आहिनि या कॉम्प्रेस कारकुन आहिनि उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। ऐं हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त कराची जा जेके रोड आहिनि उहे मुकमिल तौर ते सील आहिनि। कराची प्रेस क्लब खां वठी 3 तलवार ताईं जेको रोड आहे उहो मुकमिल तौर ते सील आहे ऐं FCC बिल्डिंग खां कराची प्रेस क्लब ताईं शारा फैसल जो जेको रोड आहे उन ते पुलिस ऐं रेंजर जी जेका वॾी नफ़री मौजूदु आहे उते ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जी चेकिंग कई थी वञे। जेके बि काफ़िला अचनि पिया उनखे वापसि कयो थो वञे। हीअ जेका सूरत हाल तव्हांखे ॿुधाईंदो आहे त जेका ॿिए पासे खां जेका सूरत हाल आहे जेके हिकिड़ी जेका तहरीक लबेक जी तंज़ीम आहे उन्हनि जा जेके कारकुन आहिनि उहे पिणु रोडनि ते अची विया आहिनि ऐं उन हिकिड़े इम्कान ज़ाहिर कयो वञे त थी सघे थो त हिननि जो पाण में को तफ़ादम थिए या कारकुननि जो पुलिस जो इहो ई चवणु आहे। IG जावेद आलम ओडे जो बि इहो ई चवणु आहे त अॼु जेको तहरीक लबेक वारनि जी बि रैली थियल हुई उन करे हीअ जेका सिंधियुनि जी जेका रैली हुई उहा बि मुलतवी कई वई। उन करे असांखे ख़दशो आहे मथां किथे सदम थिए ऐं को जेको आहे खूनरेज़ी थिए या कोई अहिड़ी का शइ थिए उन करे जेको आहे पाबंदी मड़ी वई आहे। वकार, अवां जी महिरबानी।